बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मथे वठल सभई मुंहिंजा माना तो शख़्सियत ओतिरी माना तो शख़्सियत में जेके हेठि वेठियो हक़ मौजूदु ॻाल्हियूं तमामु घणियूं ज़हन में अचनि थियूं आयूं तयारी करे आयासीं छा ॻाल्हायूं कीअं ॻाल्हायूं खोड़ ॻाल्हियूं थियूं ऐं पोइ वरी साम्हूं एडिटिंग में अची वियासीं हे एडिट कजे हो एडिट कजे हे ॻाल्हाइजे हे न ॻाल्हाइजे तो हाणे दिलि सां न ॻाल्हाइजे हाणे को भी मौक़ो ॾिनो मां सभ खां पहिरियों त साईं खे मुबारक ॾींदुसि त हीअ 10 किताब सचपच हिकिड़ो तमामु घणो असांजी सिंधी माण्हुनि जे लाइ ॿारनि जे लाइ हिकिड़ो असांजो आहे जंहिंमां तमामु घणो मवाद असांजे साम्हूं आयो आहे यकीनन गुलाम मुस्तफ़ा डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा सोलंकी साहिब जी शख़्सियत ते मां ईअं चवंदुसि त हिकिड़ो तख़लीक़ आहे जंहिंखे ॾांहुं अचे थो जंहिं बि शइ नथो थिए थो त भई तकलीफ़ खे उहे घणे थो उहे जॾहिं मट में ठाहिया त तमामु सुहिणा मट ठाहिया उहे जॾहिं पेंटिंग करे त बि सुहिणी पेंटिंग करे छो त बुनियादी तौरु तख़लीक़ आहे ऐं तख़लीक़ हू कुदरत जी जेकी बि हसीन शयूं फितरत खे सम्झे थो ऐं हू पाण सां कनेक्ट थी वियो बुनियादी तौर ते पाण सां कनेक्ट थी वियो आहे ऐं कमिटेड थी वियो आहे त मूंखे कुझु करिणो आहे ऐं मूंखे बग़ैर कंहिं टाइम ॾियण जे कंहिं न कंहिं शइ सां हिसो कढणो आहे ऐं उहो हिसो कढींदो अहिड़ी मल्टी डायमेंशनल पर्सनैलिटी असांजे साम्हूं आहे जेको असांजे लाइ फ़ख़्र जो बाहिस आहे असांजो दोस्त आहे असांजो भाउ आहे ऐं सिंध जो तमामु वॾो असासो आहे जंहिं डॉक्यूमेंट्री ठाहे थो त साम्हूं आहे इंतिहाई संजीदगी सां इंतिहाई प्रोफेशनल अंदाज़ सां एतिरियूं डॉक्यूमेंट ठाहियूं लेकिन अञा 5 साल छॾियो त मां सम्झां थो 10,000 ठाहे वठंदासीं सो जॾहिं असांजे आसार क़दीमा सां आर्कियोलॉजी सां हुनजो रुख थिए थो ही मुख़्तलिफ़ विंडो आहिनि जेके साईं जी पंहिंजे अंदरि जी काइनात में आहिनि कॾहिं कहिड़ी विंडो थो खोले उतां साईं वरी पंहिंजी मोहबत जो इज़हार करे थो कॾहिं कहाणी लिखे उहा थो लिखे त मां सम्झां थो त हिकु अहिड़ी शख़्सियत जंहिं पाण खे सुञातो आहे ऐं मालिक सां कनेक्ट थी वियो आहे त हुनखे हिकिड़ी ब्लेसिंग आहे जंहिं शइ में मिटीअ में हथ विझण जो सोन थी वेंदी ऐं मां पंहिंजे पाण खे ख़ुशि सम्झां थो त डॉक्टर साहिब सां मुंहिंजी हिकिड़ी पंहिंजी मोहबत रही आहे ऐं सिंधारा जी में जॾहिं थोरो सो मूंखे मौक़ो मिलियो कमु करण जो त हुते तमामु घणी महिनत कई ख़ासि तौर ते फिल्मूं जेके असां कलेक्ट पिया थिया उन दौर में फेस्टिवल पिया करणु चाहियूं उन में तमामु घणी मदद कई ॿिया मवाद लिखिया उहे साईं वटि विया ऐं इलाही रहनुमाई कंदो रहियो त मां सम्झां थो हीअ किताब तव्हांजे साम्हूं इहो हिकिड़ो तमामु वॾो कमु आहे जो हिकदमि कलेक्ट थिया आहिनि मां हिन में इनवाल ईअं रहियो आहे जो हिन किताब जी डिज़ाइनिंग सॼी पेंटिंग आहे उहो मंज़ूर मंगी कई आहे तमामु सुहिणो आर्टिस्ट आहे ऐं पाकिस्तान टेलीविज़न ते कमु करे थो साॻी तरह कई मंगी जा हिन में कैलीग्राफी थियल टाइटल्स थिए त मंज़ूर ऐं कई मंगी कम तमामु घणो सुहिणो हुओ त हिननि खे वरी कंपाइल मूंखे करिणो हुयो बैक टाइटल सभु ठाहिया हुन में असांजा फोटू बैकग्राउंड्स त हिकिड़ो असांजो हिसो गॾिजी वियो हिन में मोहबत जो ऐं मां सम्झां थो त हीअ हिकिड़ी सुहिणो तोहफ़ो आहे जो अगरि कोई माण्हू पंहिंजे ॿार खे 1,000 रुपए जी का शइ वठी थो ॾिए हीअ जेके 10 किताब पंहिंजे ॿार खे ॾिए भले न पढ़े रुॻो खोले रोज़ ॾिसे त कंहिं न कंहिं जी ज़रूरत पवंदो छो त हीअ असां पाण ई पंहिंजे ॿारनि खे महांगियूं शयूं वठी ॾियण में ब्रांडेड शयूं वठी ॾियण में घणो फ़ख़्रु महसूसु कंदा आहियूं पर मुंहिंजी पंहिंजी शयुनि खे अॻिते आणण में तमामु घणी कोताही कंदा आहियूं छो त असां सभु ॾेखारींदा आहियूं सोसाइटी खे माण्हुनि खे त माण्हू अचनि उहे ॾिसनि असांजे घर में अहिड़ी शयूं पर किताब अलमताला मुंहिंजे घर में तमामु घणा किताब हूंदा आहिनि ॿारनि जे लाइ मुंहिंजा ॿार सिंधी पढ़ंदा आहिनि पढ़नि अंग्रेजी मीडियम में था पर सिंधी मां पढ़ाईंदो आहियां मुंहिंजे ॿारनि जो तक़रीबन रिज़ल्ट सिंधी शोबे में 100 मां 100 ईंदो आहे ॿिया सभु सब्जेक्ट मुंहिंजी घरवारी पढ़ाईंदी आहियां पर सिंधी मां पढ़ाईंदो आहियां छो त मां जॾहिं अखि खोली त क़ुर्बान नदी जेको चाचो बि आहे दोस्त बि आहे मेंटर बि आहे जंहिं वटि असां अदीब वेठासीं कॾहिं नसीब मिर्ज़ा पहुचे कॾहिं ताज जोई पहुचे कॾहिं आयात बि पहुचे कॾहिं मुख़्तार मलका कॾहिं अदल सुमरो आहे त हीअ अदीब जो हिकिड़ो गुलदस्तो हो नंढपण में असां अखियूं खोले ॾिठियूंसीं ॿुधाए नंढा हुआसीं ख़बर पई कहिड़ी शख़्सियत कमु इहो हूंदो त पाणी खणी आ हे खणी आ उहो खणी आ त
सब दोस्त रांदियूं कंदा मादी में विच में ठहंदोसि नंढपण खां इन करे उहे सभु ॻाल्हि बि कंदा आहिनि ऐं उन वक़्तु चवण जो मक़सदु उहे जेको किताब जो ज़ख़ीरो हूंदो गुलंदड़ ॿार गुल फुल ॿिया लाली सिपूं खोड़ किताब जेके बि पढ़ंदा हुआसीं कहाणी पढ़ंदा हुआसीं ऐं दादा क़ुर्बान जेके स्किल ठाहींदो मुल्क में मोकिलींदो तालीमी नुस्खे में नाला मोकिलींदो हिकिड़ी कनेक्शन थी वई क़ुर्बान साहिबु ख़ुदि हिकिड़ो इदारो आहे असां जेके हिते खैरपुर में उसरियासीं 13 साल जी उमिरि में हिकिड़ी नुमाइश थी जंहिंमें पुलिस मालिक मिलो थियो दिल सूबे चांदपुर तनी नबाती साहिबु फता मंगी खे ज़रूरत करणो आहे जेको हिकिड़ो हिसो हुयो जेको थोरो अॻु में हलियो असां खां सो उहो दौर जंहिंमें साईं जो पोपट पढ़ियो इहे पोपट जॾहिं छपजनि पिया तॾहिं असां हुते वियासीं आफ़ताब जिलानी हैदर शाह नदीम गुल अब्बासी फरीद भुट्टो हिकिड़ी टीम आहे जेके हाणे सभु पंहिंजी जाइ ते विया आहिनि ऐं क़ुर्बान साहिब जे करे लाहौर मोकिलियो पढ़ाइण जे लाइ जाम शहर में ठहूं छा पढ़ियासीं पढ़ायूं पिया हाणे किथे जाइ ते आहियूं त कमु उहा जेकी सुठी पियल आहे उहा इहा आहे त ॿार अदब जेको असां पाण पढ़ियोसीं पोपट बि वधायो त मां बि उते कोशिशि करे पंहिंजे डिपार्टमेंट में ॿार जे वक़्तु काफ़ी प्रोग्राम कंदो रहंदो आहियां 6 सालनि खां इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल असां कंदा आहियूं जामशोर में जेके दुनिया जे 25-30 मुल्कनि मां 70-80 फिल्मूं असां हर साल ॿारनि खे ॾेखारींदा आहियूं मुफ़्त में जंहिं नसीब मिर्ज़ा साहिबु असांजो हमेशह मां मिली हूंदो आहे हुन सॼी प्रिस्क्रिप्शन कंदो आहे जंहिं मुस्तफ़ा कुरैशी आयो कॾहिं कमर शहबाज़ आयो ऐं रुदल साईं असांखे टाइम ॾिनो असां थोराईंदा आहियूं डॉक्टर मुस्तफ़ा सोलंकी साहिब जा छो त हुनजूं फिल्मुनि जे हवाले सां वॾो कंट्रीब्यूशन आहे उते जेको हाणे कमु कयूं था असां जेको मां असांखे चवण जो मक़सदु हो त ॿार असांखां वधीक तेज़ आहिनि असां जेको कुझु ही एक्सपेक्ट कयूं था ॿारनि जे लाइ किताब छपियूं पिया त कहाणियूं दुनिया में अॼु लिखजनि थियूं छपजनि थियूं पर हिन सां गॾु हिकिड़ी अहिड़ी जनरेशन बि पैदा करणी आहे जेके हिननि कहाणियुनि खे एनिमेट कनि हिननि कहाणियुनि खे पिक्चराइज़ कनि कहाणियुनि खे ठाहिनि तव्हां ॾिसो जेके चैनल 24 कलाक हलनि था उनमें कहिड़ा कहिड़ा मुल्क पंहिंजे पंहिंजे वर्जन में पंहिंजे कस्टम्स में उन्हनि कहाणियुनि खे खणी था अचनि हिकिड़ी अहिड़ी जनरेशन पैदा करणी आहे जेको मां कोशिशि कयां पियो जामशोरे में मां NCA नेशनल कॉलेज ऑफ आर्ट्स मां मल्टीमीडिया में मास्टर करे ऐं ख़ासि मुंहिंजो जेकी स्पेशलाइजेशन थी आहे उहा आहे 2D एनिमेशन फिल्म जंहिंमें मां पाण फिल्मूं ठाहियूं आहिनि ऐं हिन साल में असांजी थीसिस हले पई जंहिंमें ॿारनि जे लाइ एनिमेटेड फिल्मूं ठाही वियूं आहिनि ॿारनि जे लाइ 3D गेम ठाही आहे जंहिंजो नालो आहे किंग प्रीस्ट मौज करे जे माहौल में केरु था हुनखे आज़ादु करणो आहे अहिड़ा काफ़ी ॿार ठाहिनि था जंहिंमें हुनजो असां दुनिया सां जेके गॾिजो आहे त पंहिंजे ॿार खे तव्हां अंडरएस्टिमेट न कयो उनखे उहे टूल्स ॾियो उन मोतो जा ख़ाली किताब ॾींदासीं त तव्हां कुझु पढ़ंदा पर हुनखे अञा बि शयूं टेक्नोलॉजी खपनि त कहाणीकार हिकिड़ी कहाणी थी सघे थो पर उनखे जेको ॿियो जेको वर्जन आहे अॻिते वधाइणो आहे हिन कहाणी जो फ़ाइदो इहो थी सघे थो असां उन्हनि ॿारनि जे लाइ जदीद इर्दनि जेकी शयूं अचे थियूं टेक्नोलॉजी अचे थी उन में कीअं था मसरूफ़ करे सघूं तव्हां ॿार खां अॼु PUBG गेम कोन था खसी सघो मानी न खाईंदो मुख ते पूरो गेम कोन कंदो ई करेक्टर्स दिमाग़ में कमु कयां पियो वधाए फके ते मूं सॼी सीरीज़ ठाही आहे ईंदड़ हफ़्ते मुंहिंजो इरादो आहे त मां हुनखे मंदिर अफ़गानी वधाए फके करेक्टर ठाहिया स्टोरी बोर्ड तयारु आहे मुंहिंजो मूंखे टाइम घटि थो मिले मुंहिंजो एम आहे त मां अहिड़ा करेक्टर ॾिजे सिंध जा त जंहिं असांजा ॿार जीअं ज़िक्र बि कयो त टॉम जेरी बैटमैन सुपरमैन इन्हनि खां वॾा मेन असां वटि आहिनि पंहिंजा करेक्टर सियाल ज़ुल्मियूं इन्हनि खे आणो आहे हीअ कहाणी तमामु अहम किरदारु अदा करे सघे थो छो त बुनियादी सबबु इहो आहे जेको साईं गुलाम मुस्तफ़ा साहिबु कमु कयो आहे इनखे कीअं ॿारनि ते पहुचाइजे उहो किताबी सूरत में तमामु ज़रूरी आहे छो त ॿोली खे वधाइण लाइ पर हिन सां गॾोगॾु इन्हनि खे ॿारनि ते पुॼाईंदो तव्हां ॿारनि ते जेकॾहिं कहाणी पुॼाईंदी तव्हां यकीन कयो ॿार पाण उन टेक्नोलॉजी खे ज़रूरु इस्तेमालु कंदा छो त इहो नौजवान पाण ओन थो करे पंहिंजे कल्चर खे पंहिंजे ट्रेडिशन्स खे पंहिंजे कस्टम्स खे त इहो ज़रूरी आहे हीअ किताब छपबो आहे मवाद हूंदो त अॻिते जो बि को कमु करण लाइ सोचींदो हीअ मां जस्तो जा पोपट पब्लिकेशन जंहिंजो क़ुर्बान साहिबु वेठो आहे अमर इकबाल आहे आसिर राय सॼी जेकी टीम आहे हिकिड़ी मोहबत सां डेडिकेशन सां कमु कनि था छो त हीअ ॿारनि जो इदारो आहे असां भले केॾा बि किताब छपियो
अॼु बि असां ॿारहं अदब ऐं 12 विषयनि खां ॿाहिरि न निकिता न निकिरंदासीं यकीनन ही जेकी शयूं आहिनि असां सभई जेके ॻाल्हायूं था उहे सुठियूं ॻाल्हियूं कंहिं महिल महिता सुठी तकलीफ़ कई आयात साहब कई गुलाम साहब सां पाण कई सभिनी सुठो ॻाल्हायो टाइम हथ घटि आहे ॻाल्हियूं खोड़नि सो इहे जेके ॿारनि खे अॻिते आणणो आहे ॿारनि में इन्वॉल्व करिणो आहे जेको रोल प्ले करिणो आहे साईं पंहिंजो इलाही ज़बरदस्त कमु कयो आहे पर असांजो फर्ज़ु आहे त पंहिंजे ॿारनि जी जेकी तरबियत आहे उहा कहाणी पढ़ी ॿुधायो हुन सां इन्वॉल्व कयो इंट्रेक्शन कयो टाइम ॾींदो हुन पाण बि मोबाइल हलाए त ॿार सां कॾहिं वेंदो यकीन कयो मुंहिंजे घर में जेकॾहिं को महिमान ईंदो आहे त सभु ॾिसंदो आहे कमरा ऐं हुन में मुंहिंजे ॿारनि खे मुकमल आज़ादी आहे त घर जे कहिड़े बि हिसे में पेंटिंग ठाहे सघनि था मोती बि ठाहे सघनि मूं कॾहिं पंहिंजे ॿारनि खे न चयो आहे त तूं किथे पेंट न कयो बल्कि मां हुन सां गॾु बि पेंट कंदो आहियां किस्टोर ठाहींदो करेक्टर ठाहींदा आहियूं माना जेके असां ॾिसंदा माण्हू उन्हनि जा स्टोर ठाहींदा हूंदा मुंहिंजा ॿार इन कम में पाण कंदा ॿार वरी ॾिसंदो आहे उन्हनि खे चवण मक़सदु इहो आहे त असीं हिन ख़ौफ़ खां त हीअ जेकॾहिं हीअ ॿोली नथो ॻाल्हाए अंग्रेज़ी ॻाल्हाइणु ज़रूरी आहे पूरी दुनिया में पंहिंजी ॿोली जो तमामु घणो हिकिड़ो माण्हू जो क्रेज़ आहे कॉन्शियसनेस आहे असां ई हिन शइ खे अवॉइड था कयूं त असांजे ॿार अंग्रेज़ी ॻाल्हाइण जो सभु ज़रूरी आहिनि पर बुनियादी जेको पंहिंजो लिटरेचर मौजूदु आहे जेको छपिजे थो जेको छपिजी सघे थो अञा बि उन लाइ ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे ऐं पंहिंजे ॿारनि ते तव्हां एतमाद कयो उन्हनि खे उन्हनि जी फील्ड में वञण जो मौक़ो ॾियो उहे छा बि थियणु चाहिनि था मूसीकार थियणु चाहिनि सिंगर थियणु चाहिनि आर्टिस्ट थियणु चाहिनि वार ते वार सो गुलाम साहब सां असांजी इंस्पिरेशन आहे असां सिखियो आहे मैन ऑफ प्रिंसिपल मैन ऑफ कमिटमेंट टाइम जो पाबंद हर शइ जो ऐं मां तमामु घणी उमेद थो कयां अलाह साईं में वॾी जमात में सिहत ॾे त असां हीअ जेके कम कयूं था उन्हनि मां अञा लाभ हासिलु कयूं ऐं मां शफ़क़त वधो खे मिस थो कयां छो त ॾिसो साईं जा सभु दोस्त या आर्टिस्ट आहिनि शफ़क़त वधो आर्टिस्ट आहे तमामु घणी वेझो आहे हुन जे हवाले सां काफ़ी असांजो गॾियल में शयूं रहंदियूं आहिनि सो मां चवंदुमि की साईं रंग बुर्श खणे पेंटिंग ठाहे वठो इहा हिकिड़ी कमेंट आहे छो त संजीदगी इहा तमामु घटि माण्हुनि में रुची आहे मां स्पेशली असांजी थीसिस जो हले बि जाम शुरू में पर साईं सां जीअं त असांजो हिकिड़ो तमामु घणो मोहबत जो रिश्तो आहे हिकिड़ी वापसि थी रही आहे मां ज़रूरी सम्झो त मुंहिंजी हाज़िरी खे तमामु ज़रूरी आहे एॾो वॾो इवेंट आहे इहो एॾो वॾो कमु आहे एॾा वॾा किताब छपिया आहिनि इहा तमामु घणी असांजे लाइ फ़ख़्रु जी ॻाल्हि आहे ऐं असां सम्झूं था ईंदड़ वक़्त में साईं गुलाम साहब असांजो अञा घणा कमु कंदो अञा सिंध लाइ तमामु घणो कंट्रीब्यूट कंदो महिरबानी कंदो